वाइदो करे निकितो त या रसूल अल्लाह मां इंतज़ारु फ़रमायो, मां हाज़िर थियां थो तव्हांजे ख़िदमत में, बाक़ी रक़म मां पेश थो कयां। मगर अब्दुल्ला इब्न अबी अस्मा खे ॻाल्हि विसरी वई। 3 ॾींहंनि खां पोइ हुनखे यादगिरी आई, तॾहिं उहे पैसा खणी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो। अलाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाक़ी रक़म ॾिनई। पाण फरमायूंसि, दादा तो मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे, मां 3 ॾींहंनि खां हिन जाइ ते बीठो तुंहिंजो इंतज़ारु थो कयां पियो। इहो छा हो त फ़क़ति नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां जो हू वाइदो करे वियो हो, उन वाइदे जे आसिरे ते अलाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हुनजो इंतज़ारु पिए फरमायो। त वाइदे चई माण्हू सां वाइदो कबो ज़ाहिर आहे, उहो कुझु पंहिंजा जज़्बात अंदरि में रखंदो हूंदो त मुंहिंजो कमु एॾो थिए थो, सुभाणे थिए थो, परीं थिए थो, महीने में थिए थो, 6 महीने थिए थो, पर 6-12 महीननि खां पोइ ख़बर पवंदी त कमु थियो ई कोन को, ऐं उटल थो, काफ़ी सारी तकलीफ़ पहुची वई माली लिहाज़ सां ऐं वक़्त जे लिहाज़ सां ऐं ॿियनि मसरूफ़ियतुनि जे लिहाज़ सां। ॿी हिकिड़ी हदीस शरीफ़ असांखे मिले थी पई अबू दाऊद ऐं तिरमिज़ी जी सनद सां। उन में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े घर में वेठा हुआ, अब्दुल्ला इब्न आमिर रज़ियल्लाहु अन्हु जे घर में। उन जो बयानु आहे त अलाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम असांजे घर में रौनक अफ़रोज़ आहे। मूंखे मुंहिंजी वालदा मोहतरमा सॾियो, मां तॾहिं नंढो हुउसि, मूंखे अमर सॾियो त हेॾे अचु त मां तोखे का शइ ॾियां। अलाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम संदसि वालदा खे मुखातिब थी फरमायो त छा वाक़ई तूं हिनखे ॾियण जो इरादो रखे थी? उन अर्ज़ु कयो त हा क़िबला, मां खजूर जो हिकिड़ो दाणो पुट खे ॾियणु चाहियां थी। पाण फरमायूं जो इहो खजूर जो दाणो तोखे ॾियण जी नियत कान हुई, पर रुॻो तो हुनखे दिलासो पए ॾिनो त इहो तूं कूड़ ॻाल्हाए चुकी आहे। मक़सदु इहो आहे, थोरो या घणो तव्हां जंहिं बि शख़्स सां वाइदो कयो, तव्हांजो फ़र्ज़ु बणिजी वञे थो पियो त हुनखे वाइदे खे पाड़ण जी कोशिशि कयो। ऐं क़ुर करीम फरमायो, लैस लिल इंसान इल्ला मा सा, इंसान जे वास्ते, इंसान जे ज़िमे कोशिशि इहा आहे, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे मां जंहिंसां वाइदो कयां हुनजे वास्ते हुनखे पूरी तरह सां अॻ में वाज़िब करे छॾियां त भई हीउ कमु मुंहिंजे हथ जो कोन्हे को, हीउ कमु अलिफ जो आहे, बे जो आहे, जीम जो आहे। मां हुनखे अर्ज़ु कंदुसि, तुंहिंजो जेकॾहिं कमु थिए थो त मुंहिंजी ख़ुशी आहे, पर जे नथो थी सघे त बाबा तूं महिरबानी करे पाण खे घणो परेशान न कर, मूं वटि अचण वञण जे वास्ते तूं घणा ख़र्च न कर। इहे सभई कम थींदा आहिनि, ख़ासि तरह सां हिन ज़माने में जॾहिं ज़रूरतूं वधी वियूं आहिनि, बेरोज़गारी वधी वई आहे, इंसान जे लालच ऐं हवस जा इरादा इलाही वधी विया आहिनि। हर जाइ ते माण्हू पाण खे बेहिसाब परेशान करण जी करे थो, ऐं पोइ उन्हनि परेशान जा नतीजा इहे थियनि था त माण्हू पाण बि परेशान थिए थो पियो, ॿियनि वटि अचण वञण में बि खामखां जूं परेशानियूं ॾिसे थो। असां वटि काफ़ी वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जो माण्हुनि कम जे आसिरे ते ऐं ॾटनि ते बदकिस्मती सां पैसा बि वरिता आहिनि, ऐं पैसा वठण खां पोइ जॾहिं कमु कोन थियो, पोइ उहे पैसनि जी वसूली जे लाइ वरी दोबारा तकलीफ़ शुरू था करे ॾियनि। तंहिंजे करे इस्लाम इन ॻाल्हि जी इजाज़त कतई नथो ॾिए पियो त तव्हां कंहिंखे अजायो आसिरो ॾियो। तव्हां आसिरो उहो ॾियो जेको सुहिणो हुजे, जेको ठहंदो हुजे, जेको तव्हांजे हथ में हुजे, या तव्हांजी सिफ़ारिश सां उहो कमु थी सघे। ऐं सिफ़ारिश बि मां इहो अर्ज़ु कयां त सिफ़ारिश जाइज़ हुजणु खपे। नाजाइज़ सिफ़ारिश मां कंहिंखे चवां त मां तोखे अहिड़ी सीट वठी ॾींदुसि जंहिं ते माशा अल्लाह तूं सुबुह ऐं शाम हज़ारनि में पियो खेॾंदे, इहा बि हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे, मुआशरती ख़राबी आहे, औणाई आहे। इन तरीक़े सां न, बल्कि हुनखे अॻ में पूरे तरीक़े सां सम्झाइजे त भई हीउ चङो आहे, हीउ ख़राबु आहे, हिन तरीक़े सां त कोशिशि कबी, अलाह खे मंज़ूरु आहे त कुझु थी वेंदो, ऐं जेकॾहिं न त तूं महिरबानी करे पाण बि परेशान न थी, ॿिए खे बि परेशान न कर। इन हवाले सां इस्लाम जी असांखे इहा तालीम मिले थी पई त असां जॾहिं बि वाइदो कयूं हुनखे पाड़ण जी कोशिशि कयूं। क़ुर करीम जी असांखां इहा तक़ाज़ा आहे, अलाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा तक़ाज़ा आहे, ऐं मुआशरत जे चङाइनि जी इहा तक़ाज़ा आहे त असां जेका ॻाल्हि कयूं सा ठीकु ठीकु कयूं, ऐं हुन में कंहिंखे परेशान न कयूं, छो त ॿिए जी परेशानी वरी इंसानु वाइदे कंदड़ वारे जे वास्ते बि हिकिड़ो अज़ाब थी वञे